खैरपुर नाथन शाह मांखे अपडेट कंदा हलूं। मोहम्मद जाफ़र बुगियो जी रिपोर्ट मूजिब खैरपुर नाथन शाह सिंध बैंक के मैनेजर ऐं संदसि अमले जी नाजायज़ुनि जो सिलसिलो रुकिजी न सघियो। यूनियन काउंसिल गाड़ी जे वाइस चेयरमैन अली मुर्तज़ा खोसो पंहिंजे मासात कूड़ो खान खे वसाण करे खैरपुर नाथन शाह प्रेस क्लब पहुची साफ़िन खे ॿुधायो त सिंध बैंक जो मैनेजर असमतुल्ला भुट्टो ऐं ऑपरेशन मैनेजर सईद लगारी बैंक अंदरि रिश्वत जी बाज़ार गरम करे छॾियो आहे। बिना रिश्वत जे कंहिं बि बोर्ड मुतासिर जो कमु नथो थिए। मूंखे बैंक मैनेजर चयो त मां कंहिंजो बि कमु न कंदसि, तव्हां भली मुंहिंजे ख़िलाफ़ एहतजाज कयो। कोड़ल खोसो ॿुधायो त बैंक मैनेजर जे ऑफिस खां ॿाहिरि निकितसि त हिकु एजेंट मूंखे अची लॻो जंहिं चयो त 25,000 ते 5,000 ॾे। मूं चयोमांसि त मां ग़रीब आहियां। उन बाद हुन मूंखां 3,000 रुपया वठी 5 मिंटनि में कमु कराए ॾिनो। सिंध बैंक इंतिज़ामिया बैंक अंदरि पंहिंजो कानून लागू करे छॾियो आहे। ग़रीब बोर्ड मुतासिरीन ऐं हारियुनि खे ॿिन्ही हथनि सां फुरियो ऐं लुटियो पियो वञे। हितां जे सियासी समाजी अॻुवाननि ऐं साफ़िन सिंध बैंक जे आला इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त राशि करप्ट मैनेजर ऑपरेशन मैनेजर ऐं अमले खे फौरी तौर ते बदिली करे संदनि ख़िलाफ़ जांच कराई वञे।